पोइ त सेठ धनु धोबी खे ख़ुशि थियणु खपे जो मुंहिंजे करे मशहूरु थियो आहे। हूं त केर बि कोन थो सुञाणेसि। छोकिरी अहिड़ी मशहूरी जी मूंखे ज़रूरत न आहे। या मशहूरी न आहे, बदनामी आहे। पिटाए थो पिटाए थो पिटाए थो पिटाए न पिट न पिट ये मान ना 5 रुपया अचे 10 रुपया करे ॾींदे न। मुंहिंजी करामत ॾिसियां आहे 5 रुपयानि घणानि 5 रुपया 5 रुपयानि खे 10 रुपया ॾिसियां कीअं थो कयां पंहिंजी ॾाब सां। ये परते उगी थोरो मां नई दिल्ली घुराई आहे। हाणे ॾिसियां बाहुबली कटबा आत लाटूनो फेरायूं भा घड़ी खन दिल विंदरायूं मुंहिंजो लाटू सुणो सुणो रंगा बरंगी मन मोहणो। ए फकीर साईं इहो त सभु कोन हाथ लाटू अड़ो फेरायूं दिल विंदरायूं। फुल कॉमेडी सीरियल गंजो वियो काते पार्ट 2। असांखे ॾिसी परेशान थी वई हूंदी आहे ऐं ढिॼंदी हूंदी आहे। तव्हां ममणा आहियो या जिन आहियो जो मां तव्हां खां ड्रिजंदसि? छो मां तव्हां खां ड्रिजां? मुंहिंजी मिठी असां पुलिस वारा आहियूं, जिन न आहियूं। तूं प्यारी छोकिरी आहीं, तूं नफ़ीस छोकिरी आहीं। इहो टिक टाक ठाहिण छॾ। ऐं हा इहा मोबाइल असांखे ॾे त असां खणी वञूं। तव्हांखे मां छो ॾियां मोबाइल? कोन ॾींदसि मां तव्हांखे मोबाइल। तव्हां पुलिस वारा आहियो या फोरू आहियो? जॾहिं इहा मोबाइल असांजे हथ में आई न त असांजी थी वेंदी। तव्हांजे हथ में छो ईंदी? मां पंहिंजी फोन तव्हांखे छो ॾियां? मिठी प्यारी सुठी सुलझणी मुंहिंजो नालो आहे नाले मिठो, इन लाइ मिठो थो ॻाल्हायां। न त पुलिस वारा मिठो न पर कोड़ो टूह जहिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि। मिठो या कोड़ो? मूंखे कुझु बि थियो न त मां ॻोठ जे सेठ खे दवा ॾींदीसांव। पोइ ख़बर अथव छा थींदव? कोर्ट में पिया हाज़िरियूं खाईंदव। असांखे सेठ धनु खणण मोकिलियो आहे, हुनजे छवण ते आया आहियूं। असां तो ताईं न्यापो पहुचायो, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी। पोइ मुंहिंजी मिठी सुलझणी टिक टाक त छा पर टिक टाकरा ठा। ऐं सिपाही झाका हल त हलूं, न त हीअ असांजी टिक टाक ठाहे सॼे ॻोठ में असांखे बदनाम कंदी। राणी असांखे माफ़ कर, दिलि पंहिंजी खे साफ़ कर। पुलिस जी थोबदारी सदर सदर अयूब आसिफ दरदारी न सदर लिगारी। फकीर हो न बकरी उन्हें के खबर नहीं छाछ एकरी बकरी मां पच करे ॾींदो मां, पच मां 10 करे ॾींदो मां। मां हाय लांडत धोलो मुआ हां 5 मां 10 करे बकरियूं थियूं। अरे 5 10 जे चक्कर में हिकड़ी बि विञायो हो ठपो ठपो ठपो। अम्मा मुखे मारे थी बकरी बुझी अम्मा। अरे वो फकीर जो फन हुयो तो जड़े भूख के चेरियो करन त अञा सोलो न के लगो। मां ते जो बकरी पैदा कर बकरी पैदा कर। अम्मा मां बकरी पैदा कंदसि पर 2-3 महीना दे पोइ मां पैदा कंदसि न। अरे अल्लाह हिकड़ो पुत्र भी नहीं ओ बकुल खा खाली। या बकरी मां तो खा न सट धनु खा भराइंदस। अम्मा सेठ धनु खा छो बकरी ने वट खोड़न। हां बकरी ने वट बकरी ने वट खोड़न कठी दी दो ना चोर खा। ओ अम्मा हाल त हलो न भला। राणी ओ राणी तोसां मुंहिंजी हिकिड़ी शिकायत आहे। हा ॾिस न मां तुंहिंजो मङींदो आहियां पर तूं मूंखे अलाए छो सम्झंदी कान्हे। कसम आहे मां जो छो जो मूंखे त इहा ॼाण ई न हुई त मुंहिंजी मङणी खे गंजी सां कराई वेंदी, जेको मूंखे पसंदि ई न आहे। राणी ॿुध तॾहिं मां गंजो कोन हुअसि ऐं जॾहिं मां ॼाओ हुअसि न त मूंखे वार हुया। 21 ॾींहं जो मुंहिंजी झंड कराइनि न बाबे साईं मोर हजम खां मुंहिंजी झंड कराई।
उन खां पोइ मूंखे वार ॼावा ई कोन, वार चरियो लॻो अम्मा पई चए। पर मुंहिंजा गंजा राणा, तूं त मूंखे दिलि सां ई नथो वणी, त पोइ भला मां छा कयां? तोखे ॾिसंदी आहियां न त मूंखे उल्टी ईंदी आहे। राणी तूं फिक्र न कर, मां तोखे उल्टी बंदि थियण जूं टिकियूं वठी ॾींदुसि। वॾनि जो रिश्तो आहे न उहो रहण ॾे, बाक़ी तुंहिंजे मां हाज़मे जो इलाजु कराईंदुसि, पोइ तूं ठीकु थी वेंदीअ। मां छा कयां? राणी जो राणो बादशाह हूंदो आहे, ऐं तूं त मूंखे फ़क़ीर बि नथो लॻी। माना त तूं मूंखे ठुप जवाब थी ॾे, ईअं न कर राणी। राणी तुंहिंजो इनकार जेको आहे न मुंहिंजी माउ खे सदमो पहुचाईंदो, ऐं तोखे ख़बर आहे मुंहिंजी माउ छा कयो आहे? मुंहिंजे लाइ बोड़ ठाहिया अथई, नवां नवां वॻा वरिता अथई, ऐं हा अम्मा इहो बि सेरो चवंदी आहे त राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा, राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। सत मामा त कोन्हनि, चाचा कोन्हनि, हा पोइ इहो ई अम्मा चवंदी, राणा तो मां राज थींदा, राणा तो मां लख थींदा। मुंहिंजी जाइ ते का ॿी छोकिरी वठी अचांइ, फ़र्क़ु ॾियणो पवंदो। राणी जेकर ॿी का छोकिरी तुंहिंजी जाइ संभाले न त इहो अम्मा थियणु कोन ॾींदी राणी। छो राणी मां गंजो राणो आहियां, तंहिं करे तूं इनकार थी करीं। राणी राणी जेको आहे न मां हिन गंज ते सलमान खान वांगुरु रोंबो कराईंदुसि, पोइ त बसि न। पोइ बि अलाए छो मां तोखे पसंदि न आहियां कंदी, इहा मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे। त पोइ राणी तूं ॿुधी छॾ, तूं जंहिंखे चाहींदीअ न मां उहो थियणु कोन ॾींदुसि, ऐं हा मां तोखे ॿिए जो बि थियणु कोन ॾींदुसि, सिर्फ़ु तूं मुंहिंजी आहीं। हा जेको तोखे चाहींदो न मां हुनखे सफ़ा मारे छॾींदुसि, कसम आहे मां जो, मां हुनखे अहिड़ा घुटा ॾींदुसि, अहिड़ा घुटा ॾींदुसि, सफ़ा मारे छॾींदोमांसि। अरे हेॾे राणा, कहिड़ी तो बकरी वती आहे जो तूं गाह थो करी हिनमहिल ई? दोस्त मुंहिंजी बकरी ईंदी मां अॻु वाट भरी करे रखां, पोइ वरी माण्हू गाह कोन करणु ॾींदा, मारींदा आहिनि। अरे जेसि ताईं बकरी वठंदे जेसि ताईं गाह बि सुकी वेंदई। हा गाह सुकी वेंदो तेसि ताईं, पोइ भला ईअं कर मां गाह रखां थो, पोइ तूं मूंसां गॾु हल न घर ताईं, न त ॿार मूंखां पैसा खसे वेंदा। न राणा मूंखे कमु आहे, तूं भली हाणे हल, मूंखे थोरो कमु करणु दे। चङो भला मां हेॾां वञां थो, हे बि मूंसां कोन हलियो। बंद ठाहियूं हाँ बंद पियो ये मुझे पुट अगवाती है सजो शहर गोलियो तो मुके लबे कोन तो मुके बुधा के अगवा के वा जेका दुनिया कपई दौलत कपई वादो कढियाणे जा तैयार आया तुझो तो मुते था मारा ते दादा मुते था मुके बुधा मैं बहुत बुधा मुके बुधा बहुत दुमा पैसा सही पैसा है ने दे भला खुद बात है ₹50 कोल 50 रुपए जो था इसको बोटा है तो 50 रुपए में छाता करावा मेहरबानी करे मैं माऊ तो बता पेरे न मलिन बता सजो गोट गोलियो तब मुके चक्कर के बुधाए कोन चुप चुप चल बजा पाओ तो ना दिया मैंने तो ना दिया तुझे तो चलो तुझे तो
वजू दोनों थरी आ रही सच्ची बता और मुझे तवा बता उधर क्या दादी में तो ना कमदार जाठा जी सही के क्या बाठा बाठा के न पर के इतला कोन कयो ई छा के आहे कोन साईं घर जा भाती घर में होला तहां पंहिंजी मतलब तशरीफ रखो उठी उठी हां तहां खट दी छाने सिकड़ी हां से ठयो तहां जला अरे करे खाती ए भाई खाती करी एने ओ बी पासी दी कीअं रखंदो हां छा सेठ तशरीफ़ जेको बि अथव पाण वटि रखो हिते रखण जी ज़रूरत न आहे मुंशीअ जो मतिलबु आहे त मां वेहंदुसि कीअं हाँ हाँ वेहंदे छा जे लाइ का खाटी खणी आयो आहीं छा माई सिकड़ी ॾाढी थी आहे हिन कमीने सां ओ मतिलबु आहे त सेठ धनुअ सां कीअं थी ॻाल्हाईं तूं सोली सिंधी थी ॻाल्हायां हू बि ज़ेरनि ऐं ज़बरनि सां छो सिंधी न आहे सम्झंदो छा माई हद करे छॾी सफ़ा हद करे छॾी हद बि छा पर हद जी इंतिहा करे छॾी हद कहिड़ी हद जी ॻाल्हि थो करी धोबी माई खाली धोबी न सेठ धनु धोबी चईसि बाज़ार में सेठ हूंदो पंहिंजे लाइ ऐं धनु उन खे चइबो आहे जेको पंहिंजो माल मिल्कियत ॻोठ वारनि खे ॾेई ऐं जे हिफ़ाज़त करे ॾींहुं ॾिठे जो ॿकरियूं थियूं चोराइजियूं वञनि हीरगो सेठ ऐं चङो मुड़ुसु सॾाइण में ख़ुशि आहे माई इज़त सां ॻाल्हा मां आहियां धनु धोबी अहिड़ी हणंदो मैं गोभी जो हे घर भत कोन ईंदी मां पंहिंजे घर में बीठी आहियां घर में ॻोल्हण जी ज़रूरत कोन्हे पर मुंहिंजो नालो अथई माई सिकड़ी अहिड़ी ॾींदी आहियां ॾकणी जो ॾहनि खे ॾस ॾींदे पंहिंजे बंगलनि ते रोईंदो वेंदे मां थी चवां मुंहिंजी ॿकरी ॿाहिरि कढ माई ॻाल्हाई छा थी सेठ धनु धोबी तुंहिंजी ॿकरी खाधी आहे छा ऐं जुलाब खाइण सां सॼी सारी ॿकरी तुंहिंजे साम्हूं डिलीवरी कंदी छा जी मां आहियां धनु धोबी अहिड़ी हणंदो मैं गोभी जो घर भत कोन ईंदी बेइज़तो हिन घटि कयो आहे जो तूं बेइज़ती थो करी कहिड़ी सुस बुस शुरू कई अथव मां थी चवां मूंखे 2 ॾींहंनि में ॿकरी खपे मुंहिंजी सेठ धनु ए धोबी साहब वारी चंग मुड़सी छॾे ॾे हाणे तूं वरी हाणे धोब को कमु शुरू कर जी निकिरण जी कर मां त हिन सां ॿकरीअ जो अफ़सोस करण आयुसि पर हीअ माई त ट्रा लॻाए वेठी आहे मूंखे कोथो तुंहिंजो अफ़सोस खपे मूंखे पंहिंजी ॿकरी खपे ॿकरी किथां तूं घणी की थो करी मूंखे पंहिंजी ॿकरी खपे हलान घणी बेइज़ती थी अथई भाई थोरो हद न रही करा मां या मुची जाठो एड़ो हंदो साईं बाठो जो घर तो कोनी दे मुंहिंजो नालो सिकड़ी टेंशन सां ॾकड़ी हल इन ॾहन खे ॾस हेलो जी 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 मां रमू मोहम्मद रमजान हैदराबादी टिकटॉकर थो ॻाल्हायां टिकटॉक रमज़ान हैदराबादी मूडी कौन किया ओरिजिनल मास्टर ॾिसंदी न का बि झिरमुर लकीर न हूंदसि शीशो प्रिंट टिकटॉकर रमू हैदराबादी तव्हां किथां था ॻाल्हायो वात मां थो ॻाल्हायां ॿियो पंहिंजी ज़बान सां थो ॻाल्हायां ॿियो वरी किथां ॻाल्हाईंदुसि सुहिणा साईं मुंहिंजो मतिलबु इहो न आहे मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां कहिड़े इलाइक़े मां मूंसां ॻाल्हायो था मां दुबईअ मां जेके मेहड़ खां 5 किलोमीटर अॻिते उते मुंहिंजो वॾो फार्म हाउस आहे अच्छा अच्छा तव्हां दुबई मां था ॻाल्हायो मुंहिंजो मतिलबु कान थी सम्झे थी त मां दुबई मां थो ॻाल्हायां दुबई मां आंटो थो ॻाल्हायां हेलो जी जी तव्हां मूंसां पिया ॻाल्हायो न मां चयुमि दुबई में मुंहिंजो वॾो फार्म हाउस आहे दादू में त पंहिंजो घर आहे इहा ॻाल्हि त ॿुधल हूंदी न उस्ताद मंज़ूर जो कलाम कोन्हे को दादू में आहे यार मुंहिंजो दादू में आहे दिलि काबू हलिया दादू हलिया दादू कॾहिं ॾिठी दादू हींअर तव्हां दुबई आहियो दादू कॾहिं ईंदो इहो मूंखे ॿुधायो दादू में मां कॾहिं ईंदो आहे हिकिड़ी मुंहिंजी टंग दुबई हूंदी आहे ॿी टंग मुंहिंजी दादूअ में हूंदी आहे दुबई में त रहंदो ई न आहियां छो जो जहाज़ में हूंदो छो जो मां टिकटॉकर आहियां टिकटॉक ठाहींदो आहियां कॾहिं दुबई त कॾहिं अबूज़ेबी बाबूज़ेबी न हा कॾहिं वरी मलाइका में बि ठाहींदो आहियां अच्छा
भई तव्हांजो भला सेट किथे आहे? मां हर हंधि सेटां। हा, कॾहिं कॾहिं सेटिंग रही वेंदी आहे, कॾहिं पेशकश खणी काइटियूं पाण ठाहींदो आहे। छो जो सोणा साईं छिरमिर थी वेंदी आहे न, मज़ो कोन ईंदो आहे। तव्हां मूंखे इहो त ॿुधायो त तव्हां पढ़ियल केतिरा आहियो? मां घणा किताब जेको आहे पढ़िया अथमि, पर कोठीअ में ईअं ढेर थी विया आहिनि, तोरिया कोन थियमि त घणा वज़न थींदा। अच्छा, एॾा किताब पढ़ियल आहियो? हा हा, मां दुबई हां, हाणे हितां खां पोइ नाड़ीवाल लुंडन जो ॻोठु वेंदुसि। अच्छा, तव्हां लंडन आहियो? वाह वाह, ज़बरदस्त। हा हा, मां घुमंदो रहंदो आहियां, कॾहिं पक्का चांग, कॾहिं हांगकांग, कॾहिं बैंकांग, कॾहिं मज़ूराबाद, कॾहिं पुठपाड़ो, कॾहिं वरी जेको आहे वग़ैरह वग़ैरह। हांगकांग? ओहो, पर तव्हां त ॾाढो मज़े में आहियो। हा हा, घणो ॻाल्हायो आहे, हिनमहिल मुंहिंजी चार्ज ख़तम थी थिए ऐं वापारियुनि जूं फ़ोनूं बि थियूं अचनि। पोइ ॻाल्हायूं था, मुंहिंजी हाली खनि चार्ज ख़तम थी आहे। न न, मुंहिंजो मक़सदु मुंहिंजी मोबाइल जी चार्ज ख़तम थी वई आहे, छो जो हुश बिलीअ जी फ़ोन बि थी अचे, बुश जी धी, छो जो उन सां बि ॻाल्हाइणो आहे न। बाए बाए, पघर ई कढी छाते। टिकटा करे वॾी पार्टी आहे। मोए गंजे राणी मां त मुंहिंजी जान छुटी। अम्मा, ओ अम्मा, अम्मा मूंखे 500 ॾिन हिकिड़ा, मां नंढड़ी बकरी वठां। बकरी वठंदे? अकुल अथई जो बकरी वठंदे? हिकिड़ी बकरी गुम कई, वरी ॿी बकरी वठंदे? अम्मा हा, मूंखे ॾे, मूंखे 500 ॾे, मां बकरी वठां। छॾ पुकान बकरी जी पचर। छो छॾियां बकरीअ जी पचर? अम्मा मूंखे 500 ॾे न, मां बकरी वठां, मुंहिंजो दोस्त मूंखे वठी ॾींदा अम्मा। हाणे मुंहिंजी अधी ॻाल्हि ॿुध, जे 10 तारीख़ ते तो मूंखे पैसा न ॾिना, पोइ गुलखान ईंदी तुंहिंजा ॾांद काए हली वेंदी। मुआ ॾांद न, गाबा आहिनि गाबा। ख़बरदार जिन गाबनि जो नालो वरितो अथई, मथो फाड़ींदीसि। सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु वटि ते।